सुम्मा इलैया मर्जिउकुम फउनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह जिया नालो तियमो वडो आसरो खालिक तुझी खांद जो परो पांध नको हाणे नालो रब सदो रहो आहे रूह में। समर जनीन सान आहे हो तहमायत तिन जो करे छे छपरे पुनो ईंदो पाण थींदी रूह हरहाण लहज़े मंझ लतीफ़ चए। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ रब करीम जल्ल जलालहू के लायका हैं जंहिं अॼु असां सभिनी खे करचात में क़ुरानी ईमानी महफिल नसीब फरमाई है। अल्लाह जल जलालहू असांजी हाज़री पंहिंजी दरबार पाक में कबूल फरमाए। आमीन। जेके भी साथी हिते आया सभिनी जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए। नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजी सुन्नत मुबारकात अमल जी तौफीक अता फरमाए।
बाबरकत महफिल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, मशाइख़ इकराम, मुअज़्ज़ज़ीन ऐं नात ख़ान जलवा अफ़रोज़ आहिनि। बिलख़ुसूस दरबार आलिया हज़रत गैबी पीर साईं रहमतुल्लाहि ताला अलैह जिनजा सज्जादा नशीन ऐं दरबार आलिया वीहर शरीफ जा खलीफ़ाए मक़बूल मुहतरम जनाब खलीफा हाजी तालिब हुसैन नक्शबंदी अशरफी साहिब, अल्लाह जल्ल जलालो इन्हनि सभिनी खे शाद ऐं आबाद फरमाए ऐं दुआ गुआयूं उन्हनि साथियुनि जा जिन हिन सुहिणी महफ़िल जो इनेकाद कयो आहे। ख़ुसूसियत सां मुहतरमो मुकर्रम हरदिल अज़ीज़ जनाब भाऊ मोहम्मद जाम साहिब, ॿिया उन्हनि जा साथी ऐं मूसा बिरादरी जा दोस्त, इन्हनि सां सहकार में मदद में मोहतरम मुकर्रम जनाब भाऊ मोहम्मद पुनहल साहिब रहिया आहिनि। अल्लाह जल्ल जलालो उन्हनि सभिनी खे शाद ऐं आबाद फरमाए। अव्हां जे हिन ॻोठ करचाज जे मदरसा क़ासिमिया मंझां 8 तुलबा इकराम जन नाज़रा कुरान करीम पूरो फरमायो, उन्हनि जी ताजपोशी तव्हां जे साम्हूं थी। अल्लाह जल्ल जलालो इन्हनि बच्चन खे मज़ीद कुरान करीम जी खिदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हिन मदरसे खे सदा शाद ऐं आबाद फरमाए। मदरसे जा मुतवल्ली, मदरसे जा खिदमतगार ऐं मदरसे सां जेकी मदद करण वारा दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी खे शाद ऐं आबाद फरमाए। मदरसो दीन जो उहो मज़बूत किलो आहे जे मंझां उलमा ऐं हुफ़ाज़ तैयार थींदा आहिनि, जेके दीन मतीन जी खिदमत कंदा आहिनि। हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, बुइस्तो मुअल्लिमा, मां उस्ताद करे मोकिलियो वियो आहियां। मदरसनि में जेके पढ़ाइनि था उनखे उस्ताद ई चयो वेंदो आहे। ही नुबूवत जो कम आहे जेके उलमा ऐं हुफ़ाज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। नुबूवत जो सिलसिलो आखिर ज़मान नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ज़ात बा बरकात ते ख़त्म थी वियो। हाणे नओं नबी को भी हिन दुनिया में अचण वारो ना है, बाकी नुबूवत वारो कम उन्हनि जी खिदमत क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदी। सुभान अल्लाह। सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन इरशाद फरमाइन था त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मुखे इरशाद फरमायो त या अबा हुरैरा,
तअल्लमल क़ुरआन वअल्लमहुन नास। पाण भी क़ुरआन जी तालीम वठ ऐं ॿियनि माण्हुनि खे भी क़ुरान करीम जी तालीम ॾींदो रहे। वला तज़ालु कज़ालिक हत्ता यअतीकल मौत। ऐं इहो कम छॾिजे न ऐसी ताईं जो तुंहिंजे मथां मौत अचे बीहे। यानी मरण घड़ीअ ताईं क़ुरान करीम जी तालीम ॾींदो रहे ऐं क़ुरान करीम जी तालीम वठंदो रहे। फ़इन अताकल मौत व अंत कज़ालिक। ऐं जॾहिं तुंहिंजे मथां मौत अची वियो त उन वक़्त में भी तूने साॻी किरत में आहीं, साॻे कम में आहीं। या त पाण क़ुरान जी तालीम वठी थो या ॿियनि खे क़ुरान करीम जी तालीम तूं ॾेई रहियो आहीं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, पोइ इन हालत में जॾहिं तुंहिंजे मथां मौत अची वियो पोइ भली माण्हू तोखे गुस्ल कफन कराए, तुंहिंजो जनाज़ो निमाज़ पढ़ी तोखे दफन करे मोटी हलिया वञनि, पर ज़ारतिल मलाइकतु क़ब्रक कमा तुज़ारु बैतुल अतीक़। तुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत करण जे लाइ मलाइक ईअं नाज़िल थींदा जीअं काबे जी ज़ियारत करण जे लाइ वेंदा आहिनि। जीअं काबे जी ज़ियारत करण जे लाइ वेंदा आहिनि, इएं तुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत करण जे लाइ अल्लाह ताला जा मलाइक नाज़िल थींदा, जेके रब करीम जल जलालहू जे तरफ़ खां अची करे तुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत कंदा, तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा पिया। सुभान अल्लाह। एडी वडी नेमत है कुरान करीम पढ़ण जी, पढ़ाइण जी, समझण ई समझाइण जी। अव्हां इहो न समझो त को मां हींअर वॾो थी वियो आहियां कुरान न पढ़ी सघंदुसि। सॼी उम्र कुरान पढ़ण जी आहे। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद। पींघे खां वठी क़ब्र ताईं इल्म हासिल करण जी मुद्दा आहे। तू इल्म हासिल कंदो रह। अगरचे तू हींअर वॾो थी वियो पर इहो ख़्यालु न कर त मां पोढ़ो थी वियो आहियां या वॾी उमिरि जो थी वियो आहियां, हाणे मां कीअं क़ुरान पढ़ां। तूं अल्लाह जे कलाम खे हाणे बि पढ़णु शुरू करे ॾे। तू उस्तादनि वटि अच, मदरसे में अच, मस्जिद में अच, तो कंहिं वटि क़ुरान करीम जी तालीम हासिल कर। क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे तुंहिंजो मौत थी वियो, पोइ तुंहिंजी क़ब्र ते तुंहिंजा माइट अचनि या न अचनि, पर अल्लाह जा मलाइक तुंहिंजी क़ब्र जी ज़ियारत लाइ पिया ईंदा। उहे फातिहा दरूद करे पिया वेंदा, उहे तुंहिंजे लाइ दुआऊं करे पिया वेंदा। इन नेमत खां महरूम न थी जा, इहा नेमत न छॾजांइ। तूं पाण बि क़ुरान पढ़, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाए। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, जन्नती जन्नत में वेंदा, सब कंहिंजा पंहिंजा दर्जा आहिनि जन्नत में। जॾहिं हाफ़िज़ क़ुरान जिन क़ुरान याद कयो आहे ऐं उन जे मथां अमल कयो आहे, उहे जॾहिं जन्नत में वेंदा, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाइनि था, युक़ालु लिसाहिबिल क़ुरआन इक़रा वर्क़। पढ़ ऐं दर्जा चढ़। जॾहिं हू जन्नत में वेंदो, जन्नत में वञण खां बाद उनखे हिकिड़ो मक़ाम मिलंदो। उन मक़ाम खां पोइ हाणे उनजी तरक़ी थींदी। उनखे चयो वेंदो इक़रा वर्क़, पढ़ ऐं तरक़ी कंदो वञ, चढ़ंदो वञ दर्जनि ते।
فإن منزلك عند آخر آية تقرأها तुंहिंजी मंज़िल उते थींदी जेका आख़िरी क़ुरान जी तोखे आयत मुबारक याद आहे इक़रा वरत्तिल कमा कुंत तुरत्तिलु फिद दुनिया कुरान करीम पढ़ पर तकड़ न कजाए जे न दुनिया जे अंदर तू ठाहे ठाहे कुरान पढ़ंदो हुए अज जन्नत जे अंदर भी ये ठाहे ठाहे कुरान पढ़ जिए पढ़ंदो वींदे तुंहिंजो दर्जो बुलंद थींदो वींदो فإن منزلك عند آخر آية تقرأها तुंहिंजी मंज़िल उते वञी थींदी जेका आख़िरी आयत तूं तिलावत कंदे आख़िरी आयत जेका तोखे यादि आहे उहा तुंहिंजी पोइ उते मंज़िल आहे इन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम न फरमायो त को सॼो क़ुरान उनखे यादि हुजे भला जेकॾहिं तव्हां पूरो क़ुरान यादि न करे सघियायो रुगो यासीन तबारक तव्हांखे यादि आहे जे उहो बि तव्हांखे यादि न आहे अलहम्द कुल हो अल्लाह तव्हांखे यादि आहे 7 आयतूं अलहम्द शरीफ़ जूं रुगो तव्हांखे यादि आहिनि त जन्नत में पहुचण खां बाद 7 दर्जा अलहम्द शरीफ जे यादि करण जे करे अल्लाह ताला तुंहिंजा बुलंद फरमाए जीअं पढ़ंदो वेंदे तुंहिंजा दर्जा बुलंद थींदा वेंदा कुरान पढ़ पंहिंजे बच्चनि खे पढ़ा पाण बि कुरान पढ़ अल्लाह जल जलालू असांखे कुरान करीम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए समझण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन जो दोस्तो हाणे नंढा ऐं वॾा स्टेज वारा साम्हूं वारा बुलंद आवाज़ सां पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बा बरकात ते ही सुहिणो दुरूद पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सलात पढ़ण में लजी रखियो पंहिंजे नबी ते ॾिस सलात पढ़ो था उन खां बाद तव्हां नई तरह अॼु जलसे में न आया आहियो माशाअल्लाह अवां वटि केतिरा ई जलसा थी रहिया आहिनि बार बार ही फ़कीर अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदो रहंदो आहे दिल खोले करे पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बा बरकात ते ही सुहिणो दुरूद पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुन वरी तव्हां ख़ामोश मां सिंधी में ॻाल्हाए रहियो आहियां मुंहिंजी ॿोली तव्हां सम्झंदव हर कंहिं महल ऐं मौक़ो हूंदो आहे स्कूल में माण्हू वेंदो आहे त उते मुख़्तलिफ़ सब्जेक्ट हूंदा आहिनि उस्ताद उनखे ज़ोर सां पियो पढ़ाईंदो आहे रांदि जे मैदान में वेंदो आहे माण्हू त उते रांदि पंहिंजे तरीक़े सां कंदो आहे वो बालन के धक भी हणंदा आहिनि सोटियूं भी हणंदा आहिनि ताड़ियूं भी हणंदा आहिनि हकलूं भी कंदा रहंदा आहिनि पंहिंजो मैदान मल्हाए करे उतां निकिरंदा आहिनि अवां जॾहिं हिन मैदान महफ़िल में आया हो त ही मैदान महफ़िल भी बाक़ायदे मल्हाए करे हितां तव्हां उथो ईअं ख़ामोशी सां न सभु के हिकिड़े महल ऐं मौक़े जा आदाब हूंदा आहिनि ही अॼुकल्ह जे दौर जे अंदर हिन महफ़िल जा ही आदाब आहिनि त जॾहिं दुरूद पढ़ियो वञे त दिल खोले करे बुलंद आवाज़ सां पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बा बरकात जे मथां सुहिणी आवाज़ सां दुरूद पढ़ो अल्लाह जल जलालू तव्हांजे मुंहनि जे पाकनि जे अंदर ज़ुबानूं ॾिनियूं आहिनि इहे ज़ुबानूं महबूबनि जे मथां दुरूद पढ़ण जे लाइ आहिनि जॾहिं बि तव्हां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बा बरकात जे मथां दुरूद पढ़ंदो उम्मीद आहे त कब्र जे अंदर इन ज़बान के न कीड़ो खाईंदो न मिट्टी ही खाई सकंदी तने करे बुलंद आवाज़ सां पंहिंजे महबूब जे मथां ही सुहिणो दुरूद पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अञा हिकिड़ो भेरो पढ़ंदो ॾाढो मज़ो अची वेंदो तव्हां खुलिया आहियो माशाअल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
या हबीब अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमाइंदो वत्तबि सबील मन अनाब इलैया। उन्हनि जो तरीक़ो वठ, उन्हनि जे रस्ते ते हल। मन अनाब इलैया, जंहिं पंहिंजे ज़िंदगी जा सभई मामला असांजे हवाले कया आहिनि। सुभान अल्लाह। ज़िंदगी जा सभई मामला जिन असांजे हवाले कया, अल्लाह जल्ल जलालु फरमायो तो उन्हनि जो रस्तो वठ। अॼु सभु को चए त मुंहिंजो रस्तो सच वारो आहे, मुंहिंजो रस्तो हक़ वारो आहे। हक़ वारो उहो रस्तो आहे जिन अल्लाह रसूल जो रस्तो वरतो आहे। रब करीम जल्ल जलालु फरमायो वत्तबि सबील मन अनाब इलैया, जे असांजे तरफ रुजू कयो, यानी हर मामलो जिन असांजे हवाले कयो आहे, तू उन्हीं जो रस्तो वठ। अल्लाह जल्ल जलालु इरशाद फरमायो सुम्मा इलैया मरजिउकुम, तो हिते कहिड़ो बि खणी रस्तो वठे, आखिरकार तू मोटी वरी असांजी दरबार में ईंदे। फउनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून। रब करीम जल्ल जलालु फरमायो फउनब्बिउकुम, पो तव्हां खे मां ख़बर ॾींदुसि जेको बि कुझु तव्हां दुनिया जे अंदर कंदा हुआ, हर चीज़ जी तव्हां खे मां ख़बर ॾींदुसि। अल्लाह तबारक व तआला तव्हां खे ख़बर ॾींदो जेको बि कुझु तव्हां दुनिया जे अंदर कयो हूंदो। जेको बि तव्हां दुनिया जे अंदर कयो हूंदो, उन हर चीज़ जी तव्हां खे मां ख़बर ॾींदुसि। जेकॾहिं भलो कयो त भली ख़बर मिलंदी, बुरो कयो त बुरी ख़बर मिलंदी। जॾहिं अल्लाह जी दरबार में अचो त अल्लाह जल्ल जलालु अव्हां खे बख़्शिश जी ख़बर ॾिए, इनाम जी ख़बर ॾिए, नेक अमलनि जे क़बूल थियण जी ख़बर ॾिए, तव्हां खे जन्नत जी ख़बर ॾिए। जेकॾहिं तव्हां चाहियो त असांखे इहा भली ख़बर मिले, पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो उन्हनि जे रस्ते ते हली पओ जिन हर मामलो ज़िंदगी जो असांजे हवाले कयो आहे। यानी अहिड़ो हुन अमल कयो आहे, हुन ॾिठो आहे त मां ख़ुशी कीअं कयां, मां ग़म कीअं कयां, मां पंहिंजी राति कीअं गुज़ारियां, मां पंहिंजो ॾींहुं कीअं गुज़ारियां, मुंहिंजो वक़्तु ईअं गुज़रे जंहिंमें अल्लाह बि राज़ी थिए त मदीने वारो साईं बि राज़ी थी पवे। यकीनन उहो तरीक़ो शरीयत पाक जो तरीक़ो आहे। जंहिं बि शरीयत पाक जो रस्तो वरतो उहो ॿिन्ही जहाननि जे अंदरि कामयाब थी वियो आहे। शरीयत पाक जे रस्ते खां सिवा को भी ॿियो रस्तो न आहे। हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो, सही बुखारी शरीफ जे अंदरि हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था त वल्लज़ी नफ़्सी बियदिही, उन ज़ात जो कसम जंहिंजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे, लौ कान मूसा हय्या मा वसिअहु इल्ला इत्तिबाई। अॼु जेकॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़ाहिर ज़िंदगी में हयात हुजनि हा त मुंहिंजे तरीक़े खां सिवा को बि रस्तो उनखे कोन मिले हा। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, दरगाह विहर शरीफ, दरगाह विहर शरीफ। सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम जेके अल्लाह सुब्हानहु व तआला सां डायरेक्ट कलाम करण वारा है। रब करीम तो फरमाए, हबीब अलैहिस्सलाम जन फरमाइन था
तो वो मूसा अलैहिस्सलाम अज जेकर हाल हयात हुजन हा त मुझे सुन्नत मुझे तरीके मुझी शरीयत का सिवा उनके को भी रस्तो न मिले हा। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुजूर अलैहिस्सलात वसलाम जिनजी शरीयत पाक का सिवा को भी रस्तो नथो मिले तो कंहिंखे कीअं ॿिए खे रस्तो मिली सके थो। जेकर ॿियो कामयाब थींदो तो शरीयत मुस्तफ़ा ते अमल करण सां ई कामयाब थींदो। जेतिरा भी औलिया इकराम इन दुनिया जे अंदर मबऊस थिया, जेतिरा भी औलिया इकराम दुनिया जे अंदर आया, वो सब जो सब शरीयत पाक जे मथा अमल करण वारा हुआ। को भी बली सगोरो शरीयत जो मुखालिफ न थियो वा, पर जेकर ज़ाहिरी तरह उनके बली सगोरे जा अमल शरीयत के खिलाफ नजर अची रहा है तब वो या तो मजजूब है या तो उनकी गाल केर समझी न थो सके। जेकर हकीकत जे निगाह सां ॾिठो वेंदो तो उनजो फरमान ऐन शरीयत ही होंदो आहे। शरीयत जे दायरे खां अल्लाह जो वली पंहिंजो कदम बाहर कोन रखंदो आहे। उन्हनि खे विलायतूं मिलियूं आहिनि त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलात वसलाम जिनजी शरीयत पाक जे मथां अमल कंदे कंदे उन्हनि खे रब करीम विलायतूं नसीब फरमायूं आहिनि। हजरत लाल लतीफ सरकार साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि इनन कामिलीन बारे में इरशाद फरमाइंदा आइंदा राह शरीयत हलिया तफक्कुर तरीकों हाल हकीकत रसिया मारफत मागू नासूत मलकूत जिबरूत इयो इनाम लधों पसलाहूत लंघों वनी हाहूत गलिया। अल्लाह जल्ल जलालहू इरशाद पे फरमाए वाट उन्हनि जी वठ जेके मुझे रस्ते ते हलण वारा आहिनि, जिन मुझे रस्ते ते अमल कयो उन्हनि जो तू तरीक़ो वठंदे त तू ॿिन्ही जहाननि जे अंदर कामयाब थी वेंदे। जिन जिंदगी जा सभई मुआमिला अल्लाह तबारक व तआला जे हवाले कया आहिनि। अज असां अल्लाह साईं तां भरवसो खणी चुका आहियूं। असांजो मुसलमान पंहिंजे पिटके जे अंदर पियो आहे, ही बि मुंहिंजी पूरत न आहे, हू बि मुंहिंजी पूरत न आहे, पर तू पंहिंजे रब करीम जल जलालू जी ज़ात बरकात भरवसो करे ॾिस, वो एॾो त वॾो रब मेहरबान आहे, एॾो त वॾो रब मेहरबान आहे जो तुंहिंजा सभई मामला हल करण वारो आहे, तुंहिंजा सभई कम सिधा करण वारो आहे। सुभान अल्लाह। ॾिसो सैयदना नूह अला नबीना व अलैहिस्सलाम एडे वडे पानी जे तूफान में बेड़ो हकले रहा हुआ, न उन्हनि जो वंश जमीन में खुपे पियो, न को सिढ़ लगल हो, न अर्थ हुओ, न उन बेड़ी के को मोटर लगल हुओ, न तूफान का बचा जो को खास उपाय हुओ, बल्कि एडो वडो तूफान एडो वडो पानी जो वडन वडन जबलन जो चोटियूं भी उन पानी के अंदर बुडी वियूं, पर एडे वडे पानी में हजरत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी सलामती साण तरंदी रही है। छाजे करे जो हुन नबी खुदा जो भरवसो अल्लाह ताला जी ज़ात व बरकात ते आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात व बरकात उन्हीं जो भरवसो आ। ए ईमान वारा
जेकरा तू भी पंहिंजे रब ते ईअं भरवसो कंदे त पोइ हिन दुनिया जो तूफान मां भी तुंहिंजी ज़िंदगी जी बेड़ी पार थी वेंदी हली। काॾे तुंहिंजी ज़िंदगी जी बेड़ी लुॾंदी कान, तुंहिंजी ज़िंदगी जी बेड़ी फासंदी कान, बल्कि अल्लाह तबारक व तआला ते तुंहिंजो भरवसो हूंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला तुंहिंजो बेड़ो रब करीम पार फरमाए छॾींदो। असां इन्ही जे करे परेशान थिया जो अल्लाह साईं तां भरवसो मुसलमाननि जो ख़त्म थींदो थो वञे पियो। पंहिंजी कई ऐं कमाईअ ते उन्हनि जो भरवसो आहे। जिन जो अल्लाह सुब्हानहु व तआला जे मथां भरवसो आहे, रब करीम जल जलालू उन्हनि खे क़ुव्वत और ताक़त अता फरमाए छॾी आहे। अल्लामा शेख मोहम्मद शर्बीनी रहमतुल्लाहि ताला अलैहि उन्हनि खे उन्हनि जो भरवसो अल्लाह साईं जी ज़ात व बरकात हुओ। एतिरो त उन्हनि खे भरवसो हुओ जो हिकिड़े दफ़े पाण दरियाह खे पार करण जो इरादो फरमायो। उते हिकिड़ी बेड़ी बीठल हुई। बेड़ी वारे खे चऊं त अल्लाह जे नाले ते मूंखे खणी हल। बेड़ी वारे चयो त यार असां तव्हां मथां फासी विया आहियूं, किरायो ॾियो कोन, अल्लाह जो नालो खणी बीहंदा रहो, अल्लाह जे नाले ते खणी हल। ईअं मां कोन खणी हलंदो साईं। अल्लामा शर्बीनी अलैहि रहमत फरमायो, मां तोखे अल्लाह जो नालो ॾिनो आहे। ॾोकड़ पैसे किराए खां वधीक अल्लाह जो नालो आहे। तू अल्लाह जे नाले जी इज्जत कर। मां तोखां सुवाल कयो आहे त मूंखे हुन पार खणी हल। चवण लॻो त मां तोखे न खणी हलंदुसि। चऊं ठीकु आहे। अल्लामा शर्बीनी अलैहि रहमत छा कयो, ही मौलवी अशरफ अली थानवी साहिब जमालुल औलिया किताब लिखियो अथस, मूं वटि मौजूद आहे। जमालुल औलिया उन किताब जे अंदर इहा उन हिकायत नकल कई आहे त हुन अल्लामा शर्बीनी अलैहि रहमत छा कयो जो उन्ही वटि वुज़ू वग़ैरह करण जे लाइ कौरो पाण सां गॾु हुस। वो कौरो खणी दरियाह जे अंदर विधई, पानी जो भरियई त पूरो दरियाह जिथां वहे थो जेसी ताईं पहुचे थो यो सॼो दरियाह हुनजे कौरे जे अंदर लोटे जे अंदर अची वियो आहे। बेड़ी वञी वारीअ ते बीठी हेठि। अल्लामा शर्बीनी लोटो हथ में करे ऐं सुकी सुकी ते बाहूं लोॾींदो हलंदो पियो वञे। हाणे वो मलाह बेड़ी वारो ट्रपो ॾेई बेड़ी त लही पियो, बीची में कपिड़ो विझी पटको पेरनि ते क़िबला जेकॾहिं पाणी सभु तूं खणी बीहे त पोइ मुंहिंजी बेड़ी छाते हलंदी, मुंहिंजो रोज़गार छाते त पोइ हलंदो। पाण फरमाए त बा मूं अल्लाह जो नालो तोखे ॾिनो त तो अल्लाह जे नाले जो क़दर न कयो त पोइ मूं दरियाह खे अल्लाह जो नालो ॾिनो त दरिया तोखे अल्लाह जो नालो आहे त पाणी हिन लोटे में अची वञे त मां सुकी तां हली परे पार वञी पहुची वञा। दरियाह अल्लाह जे इस्म जो क़दर कयो, यानी अल्लाह ताला जी ज़ात व बरकात उनजो भरवसो हो। दरगाह आलिया बियर शरीफ जा फ़ुक़रा मूं उहे फ़क़ीर ॾिठा हुआ जेके मंछुर झील में रहंदा हुआ। मंछुर ढंढ एशा खंड जे अंदर वॾे मां वॾी आहे। हिकिड़ी कंधी ते रहंदा हुआ, तहज्जुद नमाज पढ़ी पो बेड़ी में चढ़ंदा हुआ, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे पहिरियों वंझ पानी में हणंदा हुआ, पो सागी लठ वंझ पानी बेड़ी के हलाइण वारी खणी करे बेड़ी के अंदर रखंदा हुआ। ऐं उन खां बाद पो फकीर मुराकबो करे जिक्र में मशगूल थी वींदो हो। फकीर अल्लाह अल्लाह कंदो रहंदो हो। बेड़ी पाणे सीर वठी हलंदी हुई, न उन के मोटर लगल हूंदो, न उन के वंझ हूंदो, न उन के को अर्थ हुओ, न उन के का ॿी चीज हुई, बल्कि अल्लाह जे नाले सां रब जे मथां तवक्कुल रखंदे फकीर जी बेड़ी पाणे हलंदी। ऐं जाॾे बि फकीर के वञणो आहे बेड़ी पाणे पंहिंजो रुख मोड़ींदी ऐं हुन तरफ़ फकीर के पहुचाए छॾींदी हुई। इन बेड़ी के कंहिं पे हलाए
अल्लाह जल जलालहू ते तवक्कुल हुई, भरवसो हुओ। उन भरवसे से या बेड़ी पाने हली रही आहे। हज़रत क़िबला बादशाह मशहूर शरीफ वारन जा हिकड़े दफ़े पाण जीप घुरायूं ऐं उन जीप ते सुवार थिया, ॿुधायूं कोन त काॾे हलणो आहे। वो ड्राइवर अर्ज़ कयो त क़िबला जेकॾहिं परे हलणो आहे मूंखे इजाज़त मिले त मां तेल भरायां। पाण फरमा बाबा तूं हलंदो हल। शहर खां ॿाहिरि निकिरी आहे, पेट्रोल पंप आयो। क़िबला मूंखे इजाज़त मिले त हितां तेल भरायां। तेल बिल्कुलु थोरो आहे गाॾी में। पाण फरमा त बाबा तूं हलंदो हल। वरी ॿियो पेट्रोल पंप आयो, अर्ज़ कई क़िबला मूंखे हाणे मोकल ॾे त मां तेल भरायां। बादशाह मशहूर शरीफ वारनि इरशाद फरमायो त बाबा तूं हलंदो हल। वो ड्राइवर जो पंहिंजो बयान आहे, मां हलंदो रहियुसि। शहर छॾियासीं, रस्ता रोड विया, जबल जा किनारा, जबलन जे अंदर साईं तबलीग जे हवाले सां हलिया, रूहानी तबलीग कंदा रहिया। हिकिड़ो ॾींहुं न, हिकिड़ो हफ़्तो न, हिकु महीनो न, 2 महीना सॼा उन गाॾी जे मथां, जीप जे मथां सुवार हुआ ऐं हलंदा रहिया। वापसि वरी मशहूरी शरीफ दरगाह ते पहुता। मां करे जो ॾिसां त कांटो साॻी जाइ ते तेल वारो बीठो आहे। ही छा हुओ? ही भरवसो अल्लाह ताला जी ज़ात ते हुओ। उन्हनि जी गाॾी बिना तेल जे बि हली रही आहे। थोरे तेल ते बि 2 महीना हली रही आहे। हिननि जो भरवसो पंहिंजे रब करीम जी ज़ात बबरकात ते आहे। तूं अहिड़ो भरवसो अल्लाह ताला जी ज़ात ते कर त तुंहिंजी ज़िंदगी जा सभई मामला सही थी वेंदा। आमीन जो दोस्तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू इरशाद फरमायो वत्तबिअ सबील मन अनाब इलैय। उन्हनि जो रस्तो वठ, उन्हनि जो तरीक़ो वठ जिन ज़िंदगी जा मामला असांजे हवाले कया आहिनि। हज़रत इब्राहीम अला नबीना व अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जा खलील आहिनि, राज़दान पैगंबर सगोरा आहिनि। अल्लाह सुब्हानहू व तआला जा राज़दान आहिनि। कई इम्तिहान मथां आया, इम्तिहान जे मथां इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हाणे निमरूद वारी बाह में वञी रहिया हुआ। बाह जा वॾा भड़का हुआ। निमरूद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे बाह में पहुंचायो आ, पर जीअं जो बाह जे अंदर आया अल्लाह तबारक व तआला बाह सां ॻाल्हायो आ, या नार कूनी बरदं सलामन अला इब्राहीम। ओ बाह मुझे इब्राहीम जे मथां थधी भी थी वञ, सलामत वारी भी थी वञ, सलामत वारी थी वञ। मुझे इब्राहीम जे मथां बाह तो थधी भी थी वञ, सलामती वारी भी थी वञ। यार बाह जो कम होंदो आ साड़ण, बाह खे ख़बर न हूंदी आ ती कपड़ो सड़ी रहियो आ या काठ सड़ी रहियो आ या प्लास्टिक सड़ी रहियो आ या को जानवर सड़ी रहियो आ या तो माण्हू सड़ी रहियो आ। जे वॾी वॾी बाह तो पत्थरन खे भी साड़े छॾींदी आ। ही एॾी वॾी बाह हुए। हिक मेल चोरस जे अंदर वॾो हिकिड़ो कोट ॾिनो वियो हुओ। 6 महीना उन जे अंदर काठियूं कट कयूं वियो हुयो। उन खे बाह ॾिनी वई हुई। एॾी वॾी बाह जो उन जे मथां को पखी भी कोन गुज़री सघंदो हुओ। जेकॾहिं को पखी ओचितो लंघी पवंदो हो त बाह में सड़ी ख़त्म थी वेंदो हुओ। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम एड़ी बाह
बाह जे अंदर अची रहा हुआ पर वो इब्राहिम अलैहिस्सलाम जना बाह में आया सैयदना इब्राहिम जो भरवसो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बा बरकत ते आहे अंदर बाह में भी आया बाह जो कम साड़न होंदो आ पर लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैह इन्नी जाए ते पुकार दिनिया यार कख सड़न पन सड़न सड़े साओगा पर जन रिझायो अल्लाह तो न चेतन खे सुभान अल्लाह जन अल्लाह तबारक व तआला के याद कयो आ जन मालिक मिठे जल जलालू के याद कयो आ उन्हीं जे वेझो तोई नहीं दो आ मुझा दोस्तों अल्लाह के भी याद कजे ऐं गडो गड वसीलो मदीने वारे साईं जो हुजे नारे तकबीर हथ में जगड़िए नारे रिसालत नारे नारे गौसिया दम तस्तीर नारे हैदरी वसीलो मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो एक कायनात सदी उन जे वसीले साण ही थी आहे छो जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाइन था अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी मदारुजुन नबूवत किताब जे अंदर इन हदीस पाक के सही समझी करे नकल कयो आहे ऐं अल्लामा अशरफ अली थानवी साहिब इन सागी हदीस पाक नशर तीब फी जिक्रिल हबीब किताब जे अंदर इन सागी हदीस पाक नकल कयो आ ऐं इन के सही करार दिनो आ त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाइन था अना नूर मिन नूरिल्लाह मां अल्लाह जे नूरन मझा एक नूर आया व कुल्लु खलाइक मिन नूरी ऐं हर मखलूक मुझे नूर मझा पैदा कई वई आहे अहले सुन्नत बरेलवी मसलक जा हुजन या अहले सुन्नत देवबंदी मसलक जा उलमा हुजन अलल इत्तफाक उन्हें सबनी जो इत्तफाक ता हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात व बरकात अल्लाह जा नूर आहे ऐं कायनात उन्हनि जे नूर साण ही पैदा थी आहे पूरी कायनात उन्हनि जे नूर मझा यानी उन जे वसीले सां पैदा थी आ त हाणे जेको हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो वसीलो वठंदो अल्लाह तबारक व तआला उन जो दुआऊं क़बूल फरमाइण वारो आहे सैयदना आदम अला नबीना व अलैहिस्सलाम 300 साल दुआऊं घुरंदा रहा लेकिन दुआ इजाबत में न पी अचे कबूलियत में न पी अचे ऐं जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो वसीलो वरताऊं त उन वक्त में ही दुआ कबूलियत जे अंदर अची वई आहे दुआ कबूल थी वई वसीले वठण सां जॾहिं इंसाननि जो अबो आदम अलैहिस्सलाम वसीलो वठण था त पोइ असां मुसलमान असां इंसाननि खे बि खपे त हुजूर अलैहिस्सलाम जिन जो वसीलो वठी करे दुआ कंदासीं त उहा दुआ अल्लाह ताला जी दरबार में जल्दी क़बूल थींदी आहे ॾिसो अल्लाह जल जलालु हिन जाइ ते इरशाद फरमाए त उन्हनि जो रस्तो वठ जिन जिंदगी जा मामला अल्लाह ताला जे हवाले कया आहिनि ऐं ॿी आयत करीमा में ये सूरत नमल जी आयत सूरत लुकमान जी आयत ऐं जेका हिन वक्त में आयत करीमा तिलावत करे रहियो आहियां सूरह निसा जी आयत अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाइंदो आ
ए मुझा रब मुझा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो फला व रब्बिक ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे ला युमिनून हरगिज़ ये मोमिन को न थींदा हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम एतिरे क़दर जो जिन ॻाल्हियुनि जे अंदरि पाण में झगड़ो करे रहिया आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि में तव्हांखे हाकिम तस्लीम न कनि यानी पंहिंजे मामला जे अंदरि तव्हांजे तरफ़ रुजू कल पोइ तव्हां इन्हनि जे लाइ को फ़ैसिलो फरमायो सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। अमा जो जेको फ़ैसिलो अची वञे उन फ़ैसिले खां बाद इन्हनि जे दिलनि जे अंदरि को बि हर्ज न हुजे दिलनि जे अंदरि का ॿियाई न हुजे दिलनि जे अंदरि का नई जुस्तजू पैदा न थिए बल्कि चङी तरह तव्हांजे फ़ैसिले खे क़बूल कल तव्हांजे फ़ैसिले खे मञल ज़ाहिरी तरह अमल भी कल ऐं बातिनी तरह तव्हांजे फ़ैसिले खे दिली तरह मञी भी वठल तॾहिं इहे कामिल मोमिन थींदा। सुभान अल्लाह। पहिरीं आयत में अल्लाह ताला तो फरमाए उन्हनि जो रस्तो वठ जिन ज़िंदगी जा मामला मुंहिंजे हवाले कया है। ॿी आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे त तेसी ताईं इहे मोमिन ई कोन थींदा। अल्लाह सही कसम खणी करे बयान फरमायो तेसी ताईं इहे ईमान वारा थींदा ई कोन को जेसी ताईं मुंहिंजा हबीब तुंहिंजे फ़ैसिले खे दिली तरह क़बूल न करे वठंदा। हाणे असां सोचूं त मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि। असांजे लाइ निमाज़ जो फ़ैसिलो फरमायो आहे त मोमिननि खे 5 वक़्त निमाज़ पढ़णी आहे। ये मदीने वारे साईं जो असांजे लाइ फ़ैसिलो थियल आहे अल्लाह जो फ़ैसिलो थियल आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन असांजे लाइ रोज़नि जो फ़ैसिलो फरमायो त जॾहिं रमज़ान जो महीनो अचे त मोमिन रोज़ा रखनि। हज जो फ़ैसिलो फरमायो एक बे जो अदब लिहाज मोहब्बत प्यार करण जो फ़ैसिलो फरमायो पाड़े वारनि सां सुठे सलूक करण जो फ़ैसिलो फरमायो आहे। औलाद जी हलाल माल सां हलाल माल मंझां तरबियत करण जो फ़ैसिलो फरमायो आहे। इस्लामी तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो फरमायो आहे। हाणे असां ॾिसूं त असां पंहिंजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फ़ैसिलो केतिरे क़दुरु मञियो आहे ऐं उन जे मथां असां अमल कयो आहे। सभु को पंहिंजे दिलि खां पुछा करे त छा मां निमाज़ 5 वक़्त पढ़ंदो आहियां, छा रमज़ान जा मां पूरा रोज़ा रखंदो आहियां, छा मां पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कयां थो, मां पंहिंजे औलाद खे रिज़्क़ हलाल ॾेई करे उन्हनि जी मां तरबियत कयां थो या परवरिश पालना कयां थो या न, उन पंहिंजे औलाद जी इस्लामी तरीक़े सां तरबियत कयां थो या न, ऐं मां पाण शरीयत पाक ते पूरो आहियां या न। पोइ जेकॾहिं तुंहिंजी दिलि फतवा ॾे त वाकई तूं शरीयत ते पूरो आहे, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे फ़ैसिलनि ते पूरो हली रहियो आहे, पोइ तोखे हिते बि मुबारक आहे त क़ब्र क़यामत में बि मुबारक आहे।
भला जेकॾहिं तुंहिंजी दिल फतवा थी ॾिए त तूं अञा पूरो न थियो आहे त पोइ हाणे अॼु वाइदो कर त अॼु खां बाद इंशा अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे फैसलनि ते मां पूरो हलण वारो हूंदुसि। मथा रमज़ान पाक जो महीनो थो अचे, रमज़ान पाक जो रोज़ा रखो ऐं पंहिंजे घर वारनि खे बि रोज़ा रखायो, तरावीहूं पढ़ो, हिक ॿिए सां मोहब्बत ऐं प्यार कयो। अल्लाह जल जलालू अवां सभिनी खे शाद ऐं आबाद फरमाए। आमीन चओ दोस्तो। सिधे रस्ते ते हलण जी मालिक मिठो असां सभिनी खे तौफीक नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांजी मुख्तसर हाज़री पंहिंजी अज़ीम बारगाह में क़बूल फरमाए। जिन खिदमत कई आहे, महफ़िल सजाई आहे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे दारैन में अजर अज़ीम अता फरमाए। ऐं जेके महफ़िल सजाइण वारनि ऐं ईंदड़नि सभिनी जा वॾा हिन दुनिया मंझां गुज़री विया, अल्लाह तबारक व तआला उन्हें सभिनी जी कुल्ली मग़फ़िरत फरमाए। नंगर भी आहे इंशाअल्लाह तबारक व तआला, वो नंगर भी तव्हां सभिनी खे करायो वेंदो। दुआ ख़ैर जी कयूं था, सभु पंहिंजी जाइ ते वेठा हुजो ऐं तव्हां खे इते इंशाअल्लाह ताला नंगर पहुची, इते सभिनी खे नंगर इंशाअल्लाह ताला पहुची वञो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अलबैति अजमईन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इलाहिल आलमीन असांजी हाज़री क़बूल फरमा, असांजो नंगर न्याज़ क़बूल फरमा, असांजो सुभान अल्लाह जो सदाऊं क़बूल फरमा। मौलानी सभिनी चङनि कमनि जो सवाब हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी पाक दरबार में तोहफ़तन हदियतन पहुंचा। मिठे महबूब अलैहिस्सलाम जिन वसीला जलीला सा जमी अंबिया वल मुरसलीन जी दरबार में पहुंचा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वालिदैन करीमैन, अज़वाज मुतहरात, अहल बैत ऐं सहाबा इकराम, ताबईन, तबा ताबईन, अइम्मा हज़रात, 4 यार, 5 तन पाक, 12 इमाम शुहदाए करबला जी दरबार में पहुंचा। हजरत गौस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन हजरत इमाम रब्बानी साईं जी दरबार में इनजो सवाब पहुंचा। जमी उम्मत हबीब किबरिया खे इनजो सवाब पहुंचा। ख़ुसूसियत सां अॼो की महफ़िल सजाइण वारनि जा रिश्तेदार जेकी दुनिया मंझां रहलतूं करे ऐं मुंहिंजा अल्लाह तूं उन्हनि खे इनजो सवाब पहुंचा। मुंहिंजा रब तूं उन्हनि सभिनी जे तुरबतनि जे मथां पंहिंजी रहमत जो नुज़ूल फरमा। असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा। जिन बचनि जे मथां अॼु क़ुरान करीम नाज़रा पूरे करण ते ताजूं रखियूं वियूं आहिनि, या अल्लाह तो उन्हनि खे मज़ीद क़ुरान करीम खे यादि करण ऐं क़ुरान करीम जे आमिल ऐं आलिम बणजण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह तो उन्हनि जे वालिदैन खे बि शाद ऐं आबाद फरमा। असांजे हिन मदरसा क़ासिमिया खे क़यामत ताईं तरक्की ऐं तरक्की नसीब फरमा। मुंहिंजा रब करीम इन मदरसे जे ख़िदमत करण वारनि, मदरसे जे पढ़ाईंदा ऐं मदरसे में जेके बचड़ा पढ़नि था